रिपोर्ट मोहम्मद उस्मान मेहर। ठकराटो में मेंघवार बरादरी जो बदअमनी खिलाफ एहतजाज। मुबारकपुर पुलिस खिलाफ नारेबाजी। मोटरसाइकिल की वापसी जो मुतालबो। खबर मौजूद ठकराटो प्रेस क्लब में मेंघवार बरादरी चे माण्हुनि बदअमनी खिलाफ चोरी थियल मोटरसाइकिल की वापसी लाइ एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ मुकेश मल भगवान दास, रमेश लाल, रोशन तारा, चंदवनेश कुमार ऐं सागर दाईंदी चयो त मुकेश मिल जे कुछ ॾींहं अॻु में BHU सेंटर मां ॾींहं ॾिठे जो CD मोटरसाइकिल चोरी थी वई हुई, जंहिं खां पोइ मुबारकपुर थाणे ते दांह खणी वियासीं पर SHO मुबारकपुर अब्दुल वाहब पताब रोज़ आसरा ॾेई वापसि करे छॾे थो, मोटरसाइकिल वापसि कराए नथो ॾिए। हुननि चयो त SHO मुबारकपुर 3 सालनि खां हिक ई हंधि मुक़ररु थियल आहे जेको बासरनि जी वंगार ते जल्द वहे थो पर गरीबनि जूं थियल चोरियूं वापसि नथो कराए। एहतजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो त चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में SSP सखर जाफ़ी साडो धरणो हणंदासीं।